इन को पो समय पाए करे भगवान श्री कृष्ण सजे यदुवंश के वठी आया। हलो सब पवित्र नदी में स्नान कयो, ब्राह्मणन के दान कयो, शुभ कर्म कयो, सब आया, सभिनी स्नान वगैरह तो कयो, पर मदिरा पान कयो। श्री कृष्ण भगवान ॾेखारण था चाहिनि नशो कयो मांजे यदुवंशिन उहे भी नष्ट थिया। इंसान अगर तू नशो कंदे तो तू काथों बचंदे। चओ हरे राम। सभिनी अहिड़ी पाण में युद्ध कई, अहिड़ी लड़ाई कई, अहिड़ी लड़ाई कई कि छा चइजे। चओ हरे राम। हिक ॿिए खे मारण लॻा। भगवान कृष्ण मना था कनि, नथा मञनि। मारे मारे करे केवल 4-5 ॼणा यदुवंशन में बचा, बाक़ी सब नष्ट थिया। चओ हरे कृष्ण हे हरे। हिकिड़ो ज्ञान ॾिनो भगवान कौरवन पांडवन जे विच युद्ध में अर्जुन महाराज खे। कोई चए त वाह ॿियनि जी युद्ध थी थिए, बढ़िया ज्ञान था बाटियो। हाणे यदुवंशन जे पंहिंजे युद्ध में भगवान उद्धव जी खे ज्ञान ॾिनो। इन खे भी उद्धव गीता चवंदा आहिनि। चओ हरे राम। उद्धव महाराज खे ॾाढो सुंदर ज्ञान ॾिनो। दत्तात्रेय भगवान 24 गुरु धारण कया, विस्तार सां ॿुधायो, कलयुग जो वर्णन ॿुधायो, कई सुंदर सुंदर ज्ञान भक्ति वैराग्य जी भगवान व्याख्या कई। ऐं बलराम जी महाराज ॾिठो कि सब यदुवंशी नष्ट थिया तो वे आया ऐं जल में अंदर शेष रूप धारण करे सिधो वैकुंठ धाम हलिया। बोलो बलराम जी महाराज की। श्री कृष्ण